चंद कलाक जी बरसात पई उन चंद कलाक जी बरसात जेका है उन जो चवन था तो 188 मिलीलीटर पानी हो, पर जेकॾहिं उहो भी पानी हो तो हैदराबाद जेका पाकिस्तान जो इंतहाई अहम शहर है, सिंध जो बो नंबर वडो शहर है। हैदराबाद में जेकॾहिं इहो एतिरो भी इंतज़ाम न हुजे जो चंद कलाक जी बरसात के पानी के हज़ब करे सके, तो उन मां असां सम्झूं था तो गुज़रियल 12 सालन में जो हिते वफ़ाक़ और सिंध हुकूमत के वडे पैमाने ते बजट्स मिलंदियूं रहियूं आहिनि, उन्हनि जो सही माना में इस्तेमाल कोन थियो आहे। वडे पैमाने ते करप्शन थी आहे उन करप्शन जो ही नतीजो आहे त हैदराबाद जो ख़ास तौर ते लतीफ़ाबाद और कासिमाबाद जो जो ड्रेनेज सिस्टम आहे उहो सॼो फ्लॉप थी वियो आहे। उन जे करे 6 फुट ताईं जेको आहे घरनि में पानी बीठो रहियो आहे ऐं 4 ॾींहंनि खां माण्हू को वेलो कोन पिया जेको आहे पचाए ऐं खाई सघनि। हिते जेको वासा जो पानी अचे थो उहो गटरनि जी लाइनुनि सां मिली वियो आहे, जंहिंजे करे माण्हू उन मां हथ मुंहुं बि धोई नथो सघे, वेंझी नथो सघे, सनानु नथो करे सघे। उन मां वाज़े आहे त जेको आहे हिते जे माण्हूअ खे न पीअण जो साफ़ पानी थो मिले, न खाइण लाइ कुझु मिले थो। माण्हुनि जी जेका आहे सा ज़िंदगी सॼी ज़िंदगीअ जो जेको सफ़र आहे उहो डुब थी वियो आहे ऐं उन जो बुनियादी सबबु ही आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत जीअं ई बल्दियाती इदारा पंहिंजे हवाले कया त उते जेको आहे सो मुस्लमान जेके सैनिटरी वर्कर खया विया ऐं जॾहिं तव्हां मुस्लमान सैनिटरी वर्कर खणंदव उहे पघार त खणंदा पर कमु न कंदा। अॼु को बि जेको आहे सो गटरनि में लहण लाइ तैयार कोन्हे, को बि जेको आहे गटरनि खे साफ़ करण लाइ तैयार न आहे। इवन सॼी जेका ड्रेनेज सिस्टम आहे उहो अरबे रुपया उन जे लाइ कागज़नि में त मौजूदु आहिनि त उहे ख़र्च कया विया आहिनि, पर बुनियादी तौर ते अॼु बि जेकॾहिं तव्हां सेनेट बुनावेंचर आहे बेकन हाउस ते हलंदा त उहे पाइप अञा बि ॿाहिरि ज़मीनुनि ते पिया आहिनि ऐं पाणी सॼी कासिमाबाद जंहिंमें लखे माण्हुनि जी आबादी रहे थी, उन लखे आबादियुनि वारे कासिमाबाद जी किथे बि जेको आहे सो गटर लाइन जो नेकाल कोन्हे को। जॾहिं नेकाल न हूंदो त इहा हालत थींदी। वाधू आहे केतिरो पाणी खणंदो ऐं ख़ुदि वाधू आहे जेको एरीगेशन पाणीअ जे लाइ जुड़ियल हुयो उहो हींअर गटर सिस्टम जे लाइ कमु पियो अचे ऐं उनखे बि हंधा हंधा जॾहिं कट ॾिना विया आहिनि उन खां पोइ वञी कंहिं हद ताईं जेको आहे सो कासिमाबाद जे हिकिड़े फेज़ जो पाणी निकितो आहे, जॾहिं त अञा बि कासिमाबाद जे वधीक फेज़नि जो पाणी मौजूदु आहे। भिटाई नगर, नसीम नगर, अब्दुल्ला टाउन, अब्दुल्ला ब्लेसिंग, उनखां अलावा जेको आहे सो अलमदार चौक आहे, कासिमाबाद फेज़ 1 आहे, फेज़ 2 आहे। सॼे इलाइक़नि में जेको आहे सो पाणी बीठो आहे। फ्लैटनि जूं पार्किंग भरिजी वियूं आहिनि, माण्हुनि जूं गाॾियूं तबाह थी वियूं आहिनि। अंडर बाईपास जेके रेलवे लाइन जे हेठां आहिनि एग्रीकल्चर कॉम्प्लेक्स खां या पोणा 7 लतीफ़ाबाद खां उहे कमु न पिया कनि। फुलेली आहे, इस्लामाबाद आहे, उते सॼी ज़िंदगी जेका आहे सा सीज़ थी वई आहे। असां मुतालबो था कयूं त फौरी तौर ते पाणीअ जी नेकाल खे बहितर कयो वञे ऐं पीअण जो साफ़ पाणी ॾिनो वञे ऐं बिजली जेका बरसाति अचण खां पोइ 4 ॾींहंनि खां बिजली जेका बंदि आहे उन बिजलीअ खे बहाल कयो। महिरबानी।